अस्सलाम वालेकुम। सिंध एजुकेशन चैनल ते भली का अज पाण स्ट्रक्चर ऑफ ब्रेन या दिमाग जी बनावट बाबत पढ़ंदासीं। ब्रेन खे टिन हिस्सनि में विरायो वेंदो आहे: फोर ब्रेन, मिड ब्रेन, हिंड ब्रेन। ही टे तस्वीरूं आहिनि जेके ॿार जूं एम्ब्रियोनिक स्टेज ते, उहो स्टेज जंहिंमें जेको ॿार आहे उहो माउ जे पेट जे अंदरि हूंदो आहे, उन स्टेज ते। ही जेको पहिरीं तस्वीर आहे इन में 1 मंथ स्टेज आहे। ॿार जेको आहे उहो माउ जे पेट जे अंदरि 1 महीने जो आहे। ॿी तस्वीर में ॿार जेको आहे उहो 6 वीक या 1.5 महीने जो आहे। टी तस्वीर में 3 मंथ स्टेज, ॿार जेको आहे उहो 3 महीने जो आहे। हाणे पहिरीं तस्वीर में ॾिसो जेको फोर ब्रेन आहे उहो ही पार्ट फोर ब्रेन, उन खां पोइ ही मिड ब्रेन ऐं ही हिंड ब्रेन। हिंड ब्रेन जेको आहे उहो हिन स्टेज ते सभिनी खां वॾो आहे हिसनि में। उन खां पोइ जेको 6 वीक स्टेज आहे उनमें फोर ब्रेन ऐं जेको हिंड ब्रेन आहे उहो अलॻि अलॻि वधीक हिसनि में विरहाइजणु शुरू पिया थियनि। फोर ब्रेन जेको आहे उहो टेलियनसेफ्लॉन ऐं डायनसेफ्लॉन ॿिनि हिसनि में विरहाइजे पियो। उन खां पोइ मिड ब्रेन ऐं और मेरियनसेफ्लॉन हिकिड़ो ई पार्ट आहे। हे जेको हिंड ब्रेन आहे उहो फर्दर ॿिनि हिसनि में विरहायल आहे। ऐं ही जेको विच वारो हिसो आहे हिनखे मेटियनसेफ्लॉन ऐं जेको लास्ट वारो हिसो आहे उहो माइलएनसेफ्लॉन। उन खां पोइ ही स्पाइनल कार्ड आहे, रीढ़ वारी हड्डी वारो जेको स्ट्रक्चर थींदो आहे उहो आहे। टी तस्वीर 3 महीननि जो स्टेज। हिन में जेको टेलियनसेफ्लॉन इहो सभिनी खां वॾो हिसो नज़र अची रहियो आहे। दिमाग़ जो जेको अॻियां हली जंहिंमें ॿार ठहंदो आहे हीउ हिसो जेको आहे उहो सभिनी खां वॾो हूंदो आहे टेलियनसेफ्लॉन वारो। उन खां पोइ ही तस्वीर ही ॾिसी रहियो आहे डायनसेफ्लॉन ऐं जेको मिड ब्रेन आहे उहो नंढो हिकिड़ो पार्ट आहे विच में जो ग्रीन कलर में नज़र अची रहियो आहे। उन खां पोइ जेको पाण हिन स्टेज ते मेटियनसेफ्लॉन ॾिठो, मेटियनसेफ्लॉन फर्दर ॿिनि हिसनि में विरहाइजे पियो। उन मां जेको ही बैक ते हिसो नज़र अची रहियो आहे हिनखे सेरिबेलम चइबो आहे। ऐं जेको ही हिसो आहे हिनखे पोन्स, मतिलबु ही जेको आहे उहो सेरिबेलम में कन्वर्ट थी वेंदो जंहिंमें मैच्योर थींदो 9th मंथ स्टेज जंहिंमें ॿार मुकमल मैच्योर हूंदो आहे उन ते उन में सेरिबेलम ऐं ही जेको आहे उहो पोन्स में कन्वर्ट थींदो। उन खां पोइ लास्ट वारो पार्ट जेको आहे उहो मेड्यूला में कन्वर्ट थींदो ऐं उन खां मेड्यूला खां हेठि ही स्पाइनल कार्ड या रीढ़ वारी हड्डी ठहणु शुरू थींदी। हाणे ही मैच्योर हिकिड़ी ब्रेन जी तस्वीर आहे। ब्रेन जो जेको ब्रेन ऐं जेका खोपड़ी हूंदी आहे, स्कल हॾे वारी जेका खोपड़ी हूंदी आहे जंहिंमें ब्रेन कवर हूंदो आहे, त दिमाग़ ऐं उन खोपड़ीअ जे विच में हिकिड़ी कनेक्टिव टिश्यू जूं 3 मेम्ब्रेन हूंदियूं आहिनि जेके दिमाग़ जेॾीमहिल मथे में धक लॻण जी सूरत में दिमाग़ ते उन जा डायरेक्ट असरनि खां बचाईंदियूं आहिनि। उन मेम्ब्रेन खे मेनिनजिस चइबो आहे। ही दिमाग़ जी हिफ़ाज़त जे लाइ हूंदियूं आहिनि। दिमाग़ ऐं इन मेनिनजिस जे विच में ऐं उन खां सवाइ जेको बि दिमाग़ जूं विच में ख़ाली जॻहियूं हूंदियूं आहिनि या स्ट्रक्चर आहे उन में हिकिड़ो फ्लूइड मौजूदु हूंदो आहे। उन जो कमु जेको आहे न उहो प्रोटेक्शन में जेको आहे न प्रोटेक्ट कंदो आहे, हिफ़ाज़त कंदो आहे दिमाग़ जी। उन फ्लूइड खे सेरिब्रो स्पाइनल फ्लूइड या CSF शॉर्ट में CSF चइबो आहे। हाणे पहिरें पार्ट बाबति पढ़ूं था, फोर ब्रेन। फोर ब्रेन जेको आहे उहो ॿिनि हिसनि में विरहायो वेंदो आहे: टेलियनसेफ्लॉन, डायनसेफ्लॉन। टेलियनसेफ्लॉन में सेरिब्रम जा 2 हेमिस्फेयर हूंदा आहिनि। जेकॾहिं माण्हू साम्हूं वारी पोज़ीशन खां जेकॾहिं दिमाग़ खे ॾिसबो त जेको दिमाग़ आहे उहो साॼे ऐं खाॿे ॿिनि अलॻि हिसनि में विरहायल हूंदो आहे। जेके जेको सेरिब्रम जो राइट साइड आहे ऐं लेफ्ट साइड, इन्हनि हर साइड जा वरी फर्दर 4 लोब हूंदा आहिनि। ही जेको अॻी साइड हूंदी आहे हिते जेको लोब हूंदो आहे हिनखे फ्रंटल लोब चइबो आहे। उन खां पोइ विच में मथी साइड ते इनखे पैरेटल लोब चइबो आहे। पुठी साइड ते जेको लोब हूंदो आहे उनखे ऑक्सीपेटल लोब चइबो आहे। ऐं सेंटर में पैरेटल जे हेठां जेको ही लोब हूंदो आहे हिनखे टेम्पोरल लोब चइबो आहे। त 4 जेको सेरिब्रम आहे उनजा जेका 2 हेमिस्फेयर हूंदा आहिनि, हर हेमिस्फेयर 4 लोब्स में विरहायल हूंदो आहे। उन खां पोइ जेका 2 हेमिस्फेयर हूंदा आहिनि इहे बिल्कुलु अलॻि कोन हूंदा आहिनि। उन्हनि खे न्यूरॉन जो बंडल, जेके दिमाग़ जा सेल हूंदा आहिनि उन्हनि जो हिकिड़ो बंडल हूंदो आहे। जेके अरबे न्यूरॉन मौजूदु हूंदा आहिनि जिन मां उहे राइट ऐं लेफ्ट जेके हेमिस्फेयर हूंदा आहिनि उन्हनि जे विच में कोऑर्डिनेशन कंदा आहिनि, मतिलबु राइट खे कनेक्ट करे रखंदा आहिनि लेफ्ट तां।
त उहा जेका मेम्ब्रेन हूंदी आहे जेका राइट ऐं लेफ्ट हेमिस्फीयर खे दिमाग़ जे ॿिन्ही हिस्सनि खे कनेक्ट कंदी आहे उनखे कॉर्पस कैलोसम चइबो आहे। उन खां पोइ ॿियो हिसो आहे डायनसेफ्लॉन। डायनसेफ्लॉन फर्दर ॿिनि हिस्सनि में विरहायल हूंदो आहे, थैलेमस ऐं लिम्बिक सिस्टम। थैलेमस जेको आहे उहो हिन जगह ते हिते हूंदो आहे ऐं उनजी चौधारी हिकिड़ी रिंग लाइक स्ट्रक्चर हूंदी आहे जंहिंमें फर्दर टे जेके न टिनि फर्दर सब स्टेजिस में विरहायो वेंदो आहे। उन पार्ट जो नालो लिम्बिक सिस्टम आहे। लिम्बिक सिस्टम जिन टिनि हिस्सनि में विरहायो वेंदो आहे उनमें पहिरियों आहे हाइपोथैलेमस, ॿियो एमिगडेला, टियों हिपोकैम्पस। त ही थी विया फोर ब्रेन जा पार्ट। पहिरियों टेलियनसेफ्लॉन जंहिंमें सभिनी खां वॾो हिसो अचे थो वञे दिमाग़ जो, जंहिंखे सेरिबेरम चइबो आहे, ॿिनि हिस्सनि में विरहायल हूंदो आहे या ॿिनि हेमिस्फेयर में विरहायल हूंदो आहे, राइट ऐं लेफ्ट में। उन हर हेमिस्फेयर जा 4 पार्ट हूंदा आहिनि। पहिरियों जेको लोब हूंदो आहे फ्रंटल पैरेटल, उन खां पोइ बैक ते ऑक्सीपेटल, सेंटर में जेको हेठी साइड जो हूंदो आहे उनखे टेम्पोरल, ऐं राइट ऐं लेफ्ट जेको आहिनि उहो पाण में कोऑर्डिनेशन कंदा आहिनि कॉर्पस कैलोसम में हिकिड़ी मेम्ब्रेन जे थ्रू। ऐं जेको डायनसेफ्लॉन पार्ट आहे उहो थैलेमस ऐं लिम्बिक सिस्टम में विरहायल आहे। लिम्बिक सिस्टम जा जेके टिनि पार्ट में विरहायल हूंदो आहे, हाइपोथैलेमस, एमिगडेला, हिपोकैम्पस। उन खां मिड ब्रेन जेको आहे दिमाग़ जो नंढो पार्ट आहे। दफ़ा ही हिन जगह ते ही जेको नज़र अची रहियो आहे दिमाग़ जो नंढे में नंढो पार्ट हूंदो आहे। उन खां पोइ हिंड ब्रेन खे टिनि हिस्सनि में टे मेन हिस्सा आहिनि, चोथों नर्व जो हिकिड़ो बंडल हूंदो आहे उहो बि हिंड ब्रेन में शामिल कयो वेंदो आहे। त जेके टे हिस्सा हूंदा आहिनि उनमें पोन्स, मेड्यूला ऑब्लोंगेटा ही हेठी साइड ते, ही मेड्यूला जेको आहे उन खां पोइ हेठि स्पाइनल कॉर्ड सां ही कनेक्ट हूंदो आहे, ऐं बैक साइड ते पुठी साइड ते हेठी तरफ़ सेरिबेलम हूंदो आहे। त ही टे पार्ट ऐं उन खां सवाइ रेटिकुलर फॉर्मेशन, हिन जो जेको नर्व फाइबर हूंदो आहे, हिकिड़ो नर्व जो बंडल जेको आहे उहो हितां गुज़रंदो आहे हिन हिसे खां। इहो बि जेको आहे उहो हिंड ब्रेन जो हिसो हूंदो आहे। ब्रेन स्टेम हिकिड़ो स्ट्रक्चर आहे ब्रेन जो, उहो पार्ट जेको फोर ब्रेन खे स्पाइनल कॉर्ड सां कनेक्ट कंदो आहे। त ब्रेन स्टेम में कहिड़ा कहिड़ा अची था वञनि, हिसा मिड ब्रेन अचे थो वञे, पॉन्स थो अची वञे, सॉरी हिनमें तस्वीर में थोरो जेको आहे मार्किंग ग़लति थियल आहे, ही पॉन्स आहे ऐं उन खां पोइ मेड्यूला। ही जेके टे हिसा आहिनि उहे जेको आहिनि सो ब्रेन स्टेम ठाहींदा आहिनि। हाणे ही दिमाग़ जो जेके बि सब पार्ट पाण पढ़िया उहे हिन तस्वीर में मौजूदु आहिनि। जेके ही 4 लोब पढ़ियासीं, जेको फ्रंटल लोब आहे, पैरेटल आहे, ऑक्सीपेटल आहे, टेम्पोरल आहे, इहे गॾिजी सेरिबेरम ठाहींदा आहिनि। उन खां पोइ जेको ही वारो हिसो आहे हिनखे थैलेमस चइबो आहे। ही थैलेमस खां पोइ ही हिपोकैम्पस आहे जेको लिम्बिक सिस्टम जो हिसो हूंदो आहे। लिम्बिक सिस्टम जा 3 पार्ट पढ़िया हुआसीं, हाइपोथैलेमस, एमिगडाला ऐं हिपोकैम्पस। त हिपोकैम्पस जेको आहे उहो आहे मौजूदु आहे। ही मिड ब्रेन आहे, उन खां पोइ पॉन्स आहे, ही हिते मेड्यूला मौजूदु आहे, हेॾां ही सेरिबेलम मौजूदु आहे, ऐं हिते हाइपोथैलेमस हूंदो आहे। त हाइपोथैलेमस खां पोइ रेड स्ट्रक्चर में ही पिट्यूटरी ग्लैंड, हाइपोथैलेमस ऐं पिट्यूटरी ग्लैंड जेको आहे उहो गॾिजी एंडोक्राइन सिस्टम जेको जंहिंमें हार्मोन शामिल हूंदा आहिनि उहो ठाहींदा आहिनि। उन खां पोइ सेरिबेलम जा जीअं पाण पढ़ियो राइट ऐं लेफ्ट हेमिस्फीयर हूंदा आहिनि, उन्हनि जे विच में हिकिड़ी मेम्ब्रेन हूंदी आहे जेका राइट खे लेफ्ट सां कोऑर्डिनेट कंदी आहे। त उन मेम्ब्रेन खे कॉर्पस कैलोसम चइबो आहे, उहा ही नज़र अची रही आहे। उन खां पोइ दिमाग़ ऐं हद जेको दिमाग़ जे हद जो प्रोटेक्ट कंदो आहे, जंहिंखे स्कल चइबो आहे, खोपड़ी जंहिंखे चऊं पाण सिंधी मंझि। त उन खोपड़ी ऐं दिमाग़ जे विच में वरी 3 सॼियूं मेम्ब्रेन हूंदियूं आहिनि, उनखे मेनिन्जिस चइबो आहे। त ही जेको आहे सो दिमाग़ जो ओवरऑल स्ट्रक्चर आहे उन जा पार्ट थी विया। अल्लाह हाफ़िज़। वधीक वीडियोस ॾिसण जे लाइ सिंध एजुकेशन चैनल ज़रूरु सब्सक्राइब कंदा।